नाज़रीन, सॼी सिंध जी नसीराबाद में भी आशूर के दिहाड़े ते मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि तां 5 मातमी पिड़ बरामद थिया। मरकज़ी ज़िलजना ऐं ताबूत वारो मातमी जुलूस भी बरामद थियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है बशीर लगारी। जी बशीर। समूरी सिंध जी अॼु नसीराबाद में भी मौसन हिंद सादिक़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾिनल लाज़वाल क़ुर्बानी के भेटा पेश करण लाइ शहर के मुख़्तलिफ़ इमाम बारगाह 5 मातमी पिड़ निकिता आहिनि। हिन वक़्तु असां समा इमाम बारगाह तां निकिरंदड़ मंगणारनि फ़क़ीरनि जे पिड़ ते मौजूद आहियूं। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नसीराबाद में मातमी पिड़नि जा सिक्योरिटी इंतज़ाम पिण सख़्तु कया विया आहिनि। असां सां गॾु नसीराबाद जा अज़ादार मौजूद आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उहे अॼु इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पंहिंजी भेटा कीअं था पेश कनि। असां ज़हरा जे लख़्ते जिगर रसूल खुदा जे जिगर गोश मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे आलो अंसार उन्हनि जे असाबिन उन जे बच्चन नंढनि वॾनि बुज़ुर्गनि जेके भी करबला जा सभई शहीद आहिनि असां उन्हनि खे अॼु भेटा पेश कयूं था पंहिंजे हिन गोड़नि सां। मौला हुसैन असांजी हीअ इबादत क़बूल करे। 50 खां 60 साल थी वियो आहे बंडाॾनि खां वठी ही निकिरंदो आहे ऐं असां जी त हैसियत ई का कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त जनाब अली अकबर जो शहज़ादा क़ासिम जो असां छा बेटा पेश कंदासीं। असां पंहिंजा बच्चा उन्हनि जे पेरनि जे खाक ते क़ुर्बान कयूं त बि कुझु बि न आहियूं। हीअ असांजा पिड़ निकिरंदा ईंदा आहिनि ऐं असां सभई मातमी दस्ता जेके आहिनि सभई जुलूसनि सां गॾु हलंदा आहियूं ऐं सॼे आलम इस्लाम खे इहा ई गुज़ारिश आहे त जेतिरो थी सघे तव्हां सभई हिन ॾींहं जो ख़्यालु कयो ऐं एतिराम कयो। 200 साल थी विया आहिनि असांजे वॾनि खे जॾहिं खां हीअ असांजो रूट आहे ऐं असां ही आज़ादारी अशरो कराईंदा ईंदा आहियूं ऐं मौला हुसैन अलैहिस्सलाम खे पुरसो ॾींदा आहियूं ऐं यज़ीदियुनि खे ॾसींदा आहियूं कि जेसीं ताईं असांजे दम में दम आहे तेसीं ताईं असां लबैक या हुसैन लबैक या हुसैन। मौला हुसैन मौसन आहे, मौसन इंसानियत है। हुसैन के जिक्र से जो भी जलता है मौसन इंसानियत की ज़बान से उसे यजीद कहते हैं। नसीराबाद में तकरीबन 4 पिड़ निकिरंदा उन लाइ सिक्योरिटी इक़दाम सख़्तु कया विया आहिनि। तकरीबन 65 अमलदार आहिनि। मुख़्तलिफ़ उन में SIPs आहिनि, ASIs आहिनि, HCs आहिनि। उहे मुख़्तलिफ़ पिड़नि ते उन्हनि खे तैनात कयो वियो आहे ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु आहिनि। मुख़्तलिफ़ SSP साहब जी डायरेक्शन आहिनि सख़्तु जंहिं तहत मुख़्तलिफ़ इन्हनि खे डिप्लॉयमेंट थियल आहिनि। बाद में मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि समेत मरकज़ी मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह अज़ाख़ाना ज़हरा तां निकितल मुतरबिन ऐं अज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त हीअ असांखे अबनि ॾाॾनि खां वठी सदियूं गुज़री वियूं आहिनि। हीअ असां मातम हुसैन अलैहिस्सलाम जा एहतिजाजी जुलूस कढी दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहियूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे बेगुनाह करबला में कुटियो वियो। अॼु हीअ एहतिजाज करे असां दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे बेगुनाह कुटियो हुयो। असां इहे उन यज़ीद जे ख़िलाफ़ु एहतिजाज था कयूं। ऐसी ताईं असां इहे एहतिजाज कंदासीं जेसि ताईं असांजे सिरे में साहु आहे। कैमरामैन मोहसिन कुते बोठाण सां गॾु बशीर अहमद लिगारी, आवाज़ TV, नसीराबाद।